रिवाया जे अंदर ईंदो आ महबूब साहबी मोकिलियो त वञी अबू बकर खे वठी अचो। साहबी वियो अबू बकर खे वठी आयो। हज़रत अबू बकर मुस्तफा जे आॾो अची करे अदबन में बि हेठि कंदो करे चवंदो पियो आका जेको तव्हांजो हुजे गुल जेको तव्हांजो हुकुम हुजे गुलाम अबू बकर हाज़िर। गुलाम हाज़िर। महबूब चयो अबू बकर यहूदी तुंहिंजी दाह खणी आ त अबू बकर असांजे चङे मुड़ुस खे चंबो आयो आहे ज़मीन ते किरी पियो आहे फ़ैसिलो खणी आया। होॾे यहूदी वरी अखियुनि मां लुड़का हारे यहूदी अखियुनि मां लुड़का हारे करे चवंदा पिया आहिनि आ मिठड़ा मोहम्मद करीम इहो अबू बकर असांखे फ़ैसिलो वठी ॾे। मुझे आका जे आॾो अबू बकर वेठो अबू बकर चवंदो पियो आ ओ मिठड़ा मोहम्मद करीम वाके मां यहूदनि जे चङे मुड़ुस खे चंबो आयो। अबू बकर छाजे करे चंबो है? यहूदी चवंदा पिया आहिनि मिठड़ा मोहम्मद करीम बेगुनाह अबू बकर असांजे वॾे खे चङे मुड़ुस खे चंबो हयो आहे। हेॾे अबू बकर चवंदो पियो आहे ओ मिठड़ा मोहम्मद करीम ही ज़ालिम रब खे गारियूं ॾींदा पिया आहिनि तव्हांखे बि घटि वधि ॻाल्हाइनि पिया। मां अबू बकर जी दिलि बर्दाश्त कोन कयो आहे। मां अबू बकर इन जे करे ज़ालिम सां वञी बदिलो वठी ज़ालिम खे चंबो हयो आहे। हज़रत अबू बकर ये अल्फाज़ चया होॾे यहूदी चवंदा पिया आहिनि ओ मिठड़ा मोहम्मद करीम असां यहूदी सच ॻाल्हायूं पिया तुआरो अबू बकर कूड़ ॻाल्हाए पियो। अबू बकर बेगुनाह असांखे चंबो हयो आहे। अबू बकर चवंदो पियो आका मां अबू बकर कूड़ कोन ॻाल्हाईंदो दुनिया जे अंदरि मां अबू बकर सभु कुझु तव्हांजे मथां कुर्बान कयो आहे। मां अबू बकर ॿार बच्चा तव्हांजे मथां कुर्बान कया। मां अबू बकर सभु कुझु तव्हांजे मथां कुर्बान कयो। यहूदी कूड़ ॻाल्हाइनि पिया साईं मां अबू बकर जी ॻाल्हि सची। होॾे यहूदी चवनि पिया असांजी ॻाल्हि सची आहे। मुंहिंजे आका अबू बकर खे चयो ओ अबू बकर भला ॿुधा फ़ैसिलो त कजे पर छा ॻाल्हि आहे उते तुंहिंजो को शाहिद हूंदो कंहिं तोखे ॾिठो हूंदो तूं हिन खे चंबो हयो आहे कहिड़ी ॻाल्हि ते चंबो? मुंहिंजो अबू बकर चवंदो पियो आहे ओ मिठड़ा मोहम्मद करीम साईं कबीलो बि ज़ालिमनि जो हो ॻोठ बि यहूदनि जो हो को बि शाहिद मां अबू बकर जो को बि शाहिद न आहे। इते यहूदी मुंहिंजे आका सां ॻाल्हाईंदा पिया आहिनि आका अबू बकर कूड़ो आहे फ़ैसिलो खपे अबू बकर खे चमाट हणंदासीं। मुंहिंजो आका परेशान थी वियो। हज़रत अबू बकर खे महबूब चवंदो पियो आहे ओ अबू बकर शाहिद बि तुंहिंजो कोन्हे छाजे करे इहो कमु करे आयो आहे छा ॻाल्हि आहे? मुंहिंजो आका परेशान थी वियो। ओ दुनिया जा इंसान ख़ुदा जी ज़ात जो कसम जॾहिं मुस्तफा परेशान थींदा हा जॾहिं अबू बकर परेशान थींदा हा त रब ते पाण मदद कंदो। अबू बकर जे घराणे जी मदद शाहिदी रब पाण ॾींदो। हज़रत जिब्रील लही इहा आयत खणी आयो जेका मां खुतबे जे अंदरि आयत इहा आयत खणी आयो जेका खुतबे जे अंदरि मां आयत पढ़ी। हज़रत अबू बकर परेशान होॾे मुंहिंजो महबूब परेशान। जिब्रील अची करे चवंदो पियो आहे ओ मिठड़ा मोहम्मद करीम तोड़े जो अबू बकर जी न्याणी सिद्दीका हुजे या अबू बकर सिद्दीक हुजे दुनिया जे अंदरि मां रब इन घराणे जी शाहिदी पाण ॾिनी आहे। ओ मिठड़ा मोहम्मद करीम अॼु मके जे कंहिं जवान शाहिद जी ज़रूरत नाहे अॼु मदीने जे जवान शाहिद जी ज़रूरत नाहे अॼु अंसार शाहिद जी ज़रूरत नाहे अॼु मुहाजिर शाहिद जी ज़रूरत नाहे। जेकॾहिं अबू
बकर परेशान आ त शाहिदी मां खुदो खुदा पाण ॾींदो पियो आ। जॾहिं महबूब खे जिब्रील ये अल्फाज चया आयत कुरान मजीद जी नाज़िल थींदी पई आ लक़द समी अल्लाहु क़ौलल लज़ीना क़ालू इन्नल्लाह फ़क़ीर व नहनु अग़निया सनक्तुबु मा क़ालू व क़त्लहुमुल अंबिया बिग़ैर हक़। मिठड़ा मोहम्मद करीम मां रब पाण ॿुधो आई ज़ालिम मां रब खे घटि वधि ॻाल्हाईंदा पिया आहिनि ही तूं मोहम्मद करीम खे घटि वधि ॻाल्हाईंदा पिया ओ आका ये यहूदी ज़ालिम त पीरनि नबियनि खे क़त्ल कंदा हुया नबियनि खे बेगुनाह क़त्ल कंदा हुया। इते अबू बकर जी शाहिदी दुनिया जे कंहिं इंसान ॾिनी आहे अबू बकर जी जेकॾहिं शाहिदी ॾिनी आहे त ख़ुदि खुदा पाण ॾिनी आहे।